जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं दादू का सखी सरदार चारण जी। दादू में आल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन दादू पारां महांगाई ख़िलाफ़ सिविल अस्पताल दादू खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो हुयो। अॻवाननि इमाम बख़्श, अतीरो, अब्दुर्रहमान मल्ला, गुल हसन बबर, निसार लाशारी ऐं ॿियनि चयो त मुल्क में ॻाठे टोड़ महांगाई सबबि सरकारी मुलाज़िमनि समेत अवाम सख़्तु मुतासिर थियो आहे। उन्होंने चयो त मुलाज़िमनि जी पघार में 100 सैकड़ो वाधि करे टाइम स्केल ॾिनो वञे ऐं मेडिकल अलाउंस समेत समूरनि मुलाज़िमनि खे फौरी तौर रिलीफ ॾियण लाइ 20,000 रुपया महांगाई अलाउंस ॾिनो वञे। मुज़ाहिरीन वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत खां महांगाई ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो कंदे चिताव ॾिनो त जेकॾहिं महांगाई ते ज़ाब्तो आणे सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि समेत ॿिया मुतालबा न मञिया विया त एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। जिंदाबाद